प्रोफेसर S.N. मनवाणी श्रेष्ठ स्मारिका सन्मान लाइ हिन दफ़े नालो जेको ॾिनो वियो आहे चूंडियो वियो आहे उहो आहे श्री संजय खूबचंदाणी जी कटनी वारा। त कटनी मां श्री संजय खूबचंदाणी जी असांजे विच में आया आहिनि। इष्टदेव झूलेलाल जन्मोत्सव 2022 ते उन्हनि जे जेको संपादन में प्रकाशित स्मारिका आहे सिंधु दर्पण, उन जे लाइ अखंड सिंधु संसार उन्हनि खे इहो सन्मान वेठो ॾे। प्रोफेसर S.N. मनवाणी श्रेष्ठ स्मारिका सन्मान।